नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मुसलमाननि खे ईद उल फितर जूं वाधायूं पेश कयूं। पंहिंजे पैगाम में संदसि चवणो हो त ईद ते ग़रीब ऐं मोहताज माण्हुनि खे बि पंहिंजे ख़ुशियुनि में शामिल कयो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी अॼोके ॾींहुं ज़रूरतमंद भाइरनि ऐं भेनरुनि जी मदद खे ज़ाहिर कंदो अलाह जी राह में सजदो कंदे वक़्तु मुल्की सलामती ऐं ॿधी जे लाइ दुआऊं कयूं वयूं। अॼु मुल्क खे क़ौम ऐं ॿधी इतिहाद जी सख़्तु ज़रूरत आहे। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में वधीक चयो आहे त असां सभिनी खे आइन जेको इस्लामी ऐं जमहूरी उन जो तक़ादास बहाल रखणो पवंदो। मज़हब जी आड़ में फितनो फ़साद पखड़ींदड़ अंसारनि खे शिकस्त ॾियणी पवंदी। इन मौक़े ते शहीदनि खे यादि रखियो वञे जिन धरती माउ जे लाइ पंहिंजूं जानूं क़ुर्बान कयूं। बिलाल भुट्टो पंहिंजे पैगाम में चयो त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अमन जे लाइ दुआगू आहियां। रमज़ान अल मुबारक जो असुलु रूह सब्र ऐं आजिज़ी आहे। इन जज़्बे जी रमज़ान खां पोइ बि पैरवीकार करणु घुरिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।